नाज़रीन, मियाँ साहब जे ॻोठ हिम्मत चांडियो ऐं उन जे भरपासे वारनि ॻोठनि ऐं शहरी इलाइक़नि में उरड़ी जी बीमारी वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। केतिरा ई ॿारड़ा हिन मूज़ी मर्ज़ में वठिजी विया आहिनि, पर सिहत खाते जूं अख़्तियारियूं निंड सुतल आहिनि। उन हवाले सां पेश आहे ज़ुबैर शेख जी हीअ रिपोर्ट। समूरी सिंध जियां सिहत खाते जी नाअहली सबब मियाँ साहब वेझो ॻोठ हिम्मत अली चांडियो में उरड़ी जो मर्ज़ वबाई सूरत अख़्तियार करे वियो आहे, जंहिं सबब मासूम ॿारड़ा हयाती जी जंग हाराए रहिया आहिनि। लखे रुपया बजट हुअण बावजूद सिहत खाते तरफ़ां उरड़ी जी वबा खे ख़त्म करण लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं सबब केतिरनि ई वालिदैन जूं झोलियूं ख़ाली थींदियूं थियूं वञनि। उरड़ी विघे फोत थींदड़ 3 वरनि जी नींगरी भाइत जे वारसनि जो चवण हो त माण्हू आहियूं, असां अस्पताल खणी था वञूं, ॿारनि खे बि उते डॉक्टर बि असांखे धड़का ॾेई चई हिननि जो इलाज न थी सघंदो, हिते न आहे असां वटि हिन जी दवा। ऐं असां ग़रीब रुली हेॾे होॾे भॼी डुकी पट सट करे किथां इलाज करायूं था, असांजा बचड़ा नुक़सान थी था वञनि। असांखे बिल्कुलु तकलीफ़ आहे, सम्झी असां मजबूर आहियूं, असां परेशान आहियूं, असां ग़रीब छा था करे सघूं। असां सां कोई बि तामन कंहिं बि न कयो आहे, हिन महिल ताणी को अचे ई नथो। साईं पुछाई हिन महिल थोरी कोन कयो अथऊं। असांजा ॻोठ में 7 ॿार टोटली उरड़ी में फैलिजी आहे। उरड़ी 7 ॿारनि खे उन में 2 जेको फौत थी आहिनि, 5 अञा बि माने गैर इलाज आहिनि। जेको तावन कोई बि नथो करे, जेके असां ग़रीब माण्हू आहियूं 5 रुपया थी था सघनि, प्राइवेट इलाज करायूं था। पैसो नथो थिए त पोइ अलाह खे यादि कयूं, घर वेठा आहियूं। माने कंहिं बि पुछा कोन कयो आहे सिहत खाते वारे, न को तावन ई असां सां कयो अथऊं। तव्हां सिर्फ़ु शिकारपुर जे ज़िले जो ॻाल्हि था कयो, पूरे सूबे में जहाँ सूबे जो बजट आहे, जहाँ हुकूमत जी एॾी सारी हिन वक़्तु महांगाई जे हिसाब सां असां त ग़रीब आहियूं, अहिड़ा वबा कई आहिनि। जीअं हाणे पोलिया आहिनि, तव्हां ॾिसो पूरे सिंध में कई अरसनि खां वठी सॼे पाकिस्तान में टीम कमु थो करे, उन ते ई कंट्रोल कोन्हे। अॼु वबा जे हिसाब सां न उरड़ी जे हिसाब सां असां वटि न कर इलाइक़े में सॼे ज़िले में तव्हां एवरेज जे हिसाब सां ॾिसो त घटि में घटि 200 फौतगियूं थी विया आहिनि। खाते जी कारकरदगी को बि न आहे, सम्झो। असां त घणेई सिहत खाते वारनि जे लाइ इहे दाऊं कयोसीं, रड़ियूं कयोसीं त उरड़ी में मुतला आहिनि ॿार, हिते मरनि था, रोज़ जो बि इहो सिलसिलो हले थो। इलाइक़े में उरड़ी ज़्यादा फैलिजी वियो आहे, मगर सिहत खाते वारनि का बि इमदाद असां सां का बि न कई आहे।